तस्लीम कबूल करण का सिवा कोई भी ईमान वारो ही नथो थी सके। जहिड़ी तरह अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद तो फरमाए, जागो था फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा। अल्लाह ताला फरमाए जो मुझा हबीब तुझे रब जो कसम फला व रब्बिक तुझे रब जो कसम न थींदा तेसी ताईं ईमान वारा मोमिन जेसी ताईं मुझा हबीब पंहिंजे मामलनि में तोखे हाकिम करे न मञी। मुझा हबीब अल्लाह ताला फरमाए रहियो आहे, मुझा हबीब जेको कुझु तूं उन्हनि खे फरमाए उहे पंहिंजे दिलनि में रुकावट न सम्झनि। मुझा हबीब तुंहिंजे हर हुक्म खे दिलो जान सां तस्लीम कबूल कर। अल्लाह ताला ईमान वारनि जी सुञाणप ज़ाहिर फरमाए रहियो आहे। इन आयत करीम में अल्लाह ताला ईमान वारनि जी सुञाणप ज़ाहिर फरमाए रहियो आहे। अल्लाह ताला फरमाए रहियो आहे, मुंहिंजा हबीब तुंहिंजी मोहब्बत खां सवाइ, तुंहिंजी ग़ुलामी खां सवाइ, तुंहिंजी इताअत खां सवाइ, तुंहिंजे फरमान खां सवाइ, तुंहिंजे हुकुम खे क़बूल करण खां सवाइ कोई बि ईमान वारो ई नथो थी सघे। ईमान नालो ई सरकार जी ग़ुलामी मोहब्बत निस्बत जो आहे। यानी ईमान नालो ई सरकार जी मोहब्बत निस्बत ग़ुलामी जो आहे। मदीने वाला मदीने वाला शान नज़ूर की आहे। अहले मदीने वाला
पंहिंजे बाग़नि खे पाणी ॾींदा हुआ, जेको पाणी पहाड़ जंगल ठाहींदो उन पाणी खे हज़रत जो है हिकु हर साल जो वॾो थींदो सरकार जी बारगाह में पेश कयो। सरकार ज़ुबैर क्यों पंहिंजे बाग खे पाणी ॾेई उहे पंहिंजे बारिश जी हर साल जे तरफ़ पाणी खे छॾ हज़रत ज़ुबैर जो बाग हज़रत ज़ुबैर जो बाग मथे तरफ़ यानी पानी जो वेझो हुयो। हज़रत ज़ुबैर जे बाग खां पोइ सरकार फैसलो फरमायो। हज़रत ज़ुबैर जे हक़ में नागवार गुज़रियो त इन ते हीअ आयत करीमा नाज़िल थी त अल्लाह ताला फरमायो वला वरब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजरा बैनहुम ثم لا يجدوا في أنفسهم حرجا مما قضيت ويسلموا تسليما. jadi baru Quran balik nazawan suno ayat ayat kalima nazil di Allah Taala फरमायो मुझा हबीब उन वक्त ताई तो भी ईमान वालों न तो भी सके जैसी ताई हर मामले में मुझा हबीब तो के पहुंचो हाकिम करे नमले मुझा हबीब तुझे हर हुक्म में दिलो जान कबूल करे जॾहिं तुंहिंजे फरमान ते तुंहिंजे फरमान हुकुम ते दिलो जान सां राज़ी थींदो त पोइ उहो ईमान वारो थींदो। उन ईमान वारे ते दुनिया में बि कर्म आहे त मौत वारे वक़्त बि कर्म थींदो, कब्र में बि कर्म थींदो त क़यामत में बि उन मोमिन ते कर्म थींदो। जड़ी तरह अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद से फरमाए वमा कान लिमुमिनिन वला मुमिनतिन इज़ा क़दल्लाह व रसूलहु अमरन अन यकून लहुमुल खियरतु मिन अमरिहिम। अल्लाह ताला फरमाइंदो न थींदो को मोमिन न थींदी का मोमिना। अल्लाह ताला छा फरमाए रहियो आहे न थींदो को मोमिन न थींदी का मोमिना जेसीं ताईं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्म खे क़बूल न कनि। यानी सरकार जे हर हुकुम ते सरकार जे हर फरमान ते अमल करण लाज़मी ज़रूरी आहे। सचो ईमान वारो उहो आहे जंहिंजी दिल में सरकार जी सच्ची मोहब्बत आहे, जंहिंजो सरकार सां सचो तालुक आहे। सचो ईमान वारो उहो आहे जंहिंजी दिल में सरकार जी मोहब्बत आहे। सचो ईमान वारो उहो आहे जंहिंजो सरकार सां
सचो ताल्लुक़ आहे ईमान वारनि जे लाइ सरकार दुनिया ईमान वारनि जे लाइ सरकार दीनो दुनिया जानो माल हर शइ खां वधीक आहिनि। अल्हम्दुलिल्लाह इहो कर्म आहे त अहले सुन्नत जमात या रसूल अल्लाह चवण वारनि में आहे। छा इहो कर्म आहे त या रसूल अल्लाह चवण वारनि ते आहे। या रसूल अल्लाह चवण वारा यानी असांखे हर शइ दुनिया दौलत धन हर शइ घर माल मिल्कियत बच्चा हर शइ खां वधीक पंहिंजा दिलबर नबी प्यारा आहे। इमाम कुछ सलामी बयान करे तो कालन इमाम कसलानी मोहब्बत रसूल ईमान आहे ईमान मोहब्बत रसूल आहे। इमाम कसलानी बयान करे तो कालन इमाम कसलानी मन अलामात मोहब्बतिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कसरत ज़िक्रुहु वमन अहब्ब शैअन अक्सर मन ज़करहु लिलमुहिब्बि कलामुहु ज़िक्रुल महबूब वसनतहु फ़िक्रतहु वअमलहु वताअतहु। इमाम कसलानी फरमाए तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी मोहब्बत जी अलामत ही आहे। या रसूलुल्लाह चवण वारा सुन्नी सरकार जे दीन ते अल्हम्दुलिल्लाह सरकार जे दीन ते कायम आहिनि। सरकार जी मोहब्बत भी सुन्नत में आहे। सरकार जी किताब भी आहे। सरकार जे हर फरमान हुकूमत अमल भी आहे। इमाम कसलानी फरमाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी मोहब्बत जी अलामत ही आहे जो सरकार जो सरकार की मोहब्बत की अलामत ना एक अलामत किया है जो सरकार जो कसरत सामने हुए ये पैसा सुनने में आए सरकार ने कसरत का कला नबी के याद कला